सुकल सड़ियल एक कंध लड़का बीठो ही सिधो कर कंध के पेटीर अटेंशन अरे तवा सिपाही थी करे इतना कमजोर मु तवा के 1000 भेरा चयो तवा कानून जा मुहाफिज आयो तवा सगारा हुंदा तो डोहरन के डोह करण जी हिम्मत कान थींदी हेडा मुंडे ॾिसो हिन मुंहिंजी बाडी खे ॾिसो ही अथव ठारे खान जी बाडी ॾोहारी ॾिसे त ठरी मरी वञे दुश्मन ॾिसे त ॻरी वञे सुभाणे खां तव्हांजी वर्ज़िश शुरू सिकियल दा जी साहब तूं थुले थियण जी वर्ज़िश कर त जी रोबदार ॾिसण में अची वॾा मुंहिंजे लाइ छा ऑर्डर आहे ॾिना तूं पहिरियों पंहिंजो इहो पेट अंदरि कर ॾंड कढ अरे तोखे छा थियो छुटा कमज़ोर थी वियो आहीं साईं 4 महीना लाइन हाज़िर लाइन हाज़िर छा आहे इहो सिपाही जो कमु आहे तूं बि वर्ज़िश शुरू करे ॾे जी साईं न कमां डिसमिस डबल 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 मोहम्मद सलाम वालेकुम मामा सलाम अलैकुम अरे मैं तो मामो न इंचार्ज आउटपोस्ट जमादार ठारो खान आया वे चो जमादार साहब बाबू आई हींअर का वार कर अरे कॾहिं मामो कॾहिं बाबो अमलदार कंहिंजा मामा बाबा कोन थींदा न कम जी ॻाल्हि कर मामा चाची रमज़ान का शादी जी तारीख़ वठी दे पोइ पता छा बि पंहिंजनि हथनि सां वेराए वणे त सभु पाण खाई छॾ ही सभु पाण कीथो खाई सघां हेतिरा सारा पता आराम खाई ॾिसो अकेलो पुट अचर तूं मुंहिंजो बचो आहीं मूंखे न पताशे खन ॿिठो आहीं पर बाबा तुंहिंजे गले में दर्द न आहे मामा मूंखे कहिड़ी ख़बर दर्द जी इन में सफ़ा ॼट आहियां बाबा उन ॾींहुं मुंहिंजे कलाम जी धुन ठही पर जॾहिं ॻाई त हुन में तोलो बि दर्द जो कोन दर्द मामा धूड़ मां थींदो कराए शादी त अटे जे अघ जी ख़बर पवे पाण ई दर्द अची वेंदो अड़े शादी कंदे त इहो अॻियो सुझो बि चट थी वेंदी शादी जो ख़्यालु छॾ ॾे वॾड़ो आई मामा दुआ कर ईअं त न चओ अलाह में आसरो आहे तो में आसरो आहे चङो शाम मां साद रमज़ान घर अचे त पोइ ॻाल्हाए था ॾिसूंसि घबराए न अलाह वधाईंदी मामा अलाह कंदो त सूबेदार थींदे आमीन आमीन अचे ही ताज़ो कलाम लिखियो अथमि खणी वञी हिन जी धुन ठाहियो ॿई पीउ पुटु गॾिजी धुन ठाहिजो पर धुन ठाकुड़ी हुजे ही बोल लिखिया अथमि हुन जूं 2 टे लाइनूं ॿुधायां थो भली ठारो जमादार आहे सम्झो ईअं सूबेदार आहे भली घटि मुंहिंजी पघार आहे भली ठारो जमादार आहे अचे ही खण ऐं हल हली धुन ठाह ठीकु आहे मामा ऐं पताशा बि खयो हलो हली कम सां लॻो शाबाश शाबाश ठीक ठीक तंहिंजी माना त न थई दरख़्वास्त लिखाणीअ जा पैसा ऐं न थई टिकलियुनि जा पैसा ईअं न साईं सफ़ा मिसकिन आहियां त पोइ भाऊ मिसकी न तूं मुंहिंजी हिकिड़ी सलाह मञ हिननि कोर्ट ऐं कचहरियुनि जे चकर खे छॾ खणी पोइ छा कयां भला अबा हीअं कर ईंदड़ सुनवाई ते भाणे खे चओ त अची कोर्ट में क़बूलदार थिए साईं पोइ त सज़ा थी वेंदसि अंदरि सुखियो टुकुर पियो मिलंदुसि तंहिंखां पोइ मींहं वाच खां बि काबू हूंदो सम्झे जेकी तव्हांजी सलाह हा हा ईअं कर ईअं हा साईं सलाम अलैकुम चाचा मोहम्मद रमज़ान वालेकुम सलाम वेह वेह अरे ॾेगार त ॿुध इहो तो मूंखे चाचा छो चयो वस वारा अर्ज़दार साहब साईं जिन खे नेक रोशन हुजे त हेठि सही कंदड़ मोहम्मद रमज़ान वलद मोहम्मद शोबान स्टाम्प वेंडर अर्ज़ी नवीस
तोखां उम्र में वध को साल ॿ वॾो मस हूंदो ॿियो। साईं गलती थी वई, माफ़ी। माफ़ कयोसीं, हलो ॻाल्हि कर। साईं दरख़्वास्त लिखाइणी आहे, वरू वारनि मूंखे रद्द करे विधो आहे। अहिड़ी दरख़्वास्त लिखी ॾियो टीप खाई वञनि। पैसा घणा आंदा अथई? गंजन पैसा, जेका तव्हांजी फी हूंदी अखियुनि सां ॾिबी। बाबा ॻाल्हि अखियुनि जी न आहे, ॻाल्हि आहे खीसे जी। ॾोकड़ ॿुधाए घणा अथई खीसे में? हिन साल अलाए कहिड़ो अघु कयो अथव दरख़्वास्त जो। अघु परोको पनो भलो, पर जेतिरो न बाबा गुड़ विझंदे ओतिरो मिठो थींदो। हाणे तूं मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। जेकॾहिं तूं भाई त वरू 3 महीना टीप खाए त अहिड़ी दरख़्वास्त जा थींदई मुबलक 25 रुपया ऐं 10 मिंट हिन हमरा वांगुरु ज़ोर ॾींदी। ऐं जे 6 महीना टीप खाए त? हा, अहिड़ी दरख़्वास्त जा वारी थींदई मुबलक 50 रुपया, 15 मिंट ज़ोर, 5 मिंट मथे में तिरी। ऐं सॼी ॼमार ज़ामिन ई न थिएसि त? हो, जेकॾहिं तूं भाई त वरू जो सॼी ॼमार ज़ामिन न थिए त अहिड़ी दरख़्वास्त जा थींदई मुबलक 200 रुपया। 15 मिंट ज़ोर ॾींदे ऐं 10 नियांगरियुनि मां ठकाव कढंदे मथे में तिरी वाधू। साईं मूंखां तव्हां दरख़्वास्त जा पैसा वठो ऐं ज़ोर ऐं तिरियूं माफ़ कयो। ज़ोर ऐं तिरियूं जे नथो ॾीं त उन्हनि जा 20 रुपया मथां ॿिया बि थींदई। ॾिबा ज़रूरु। हला हला पैसा हा, ही त थिया दरख़्वास्त जा 200 रुपया, 20 रुपया ज़ोरनि जा, इहे बि थिया 20 रुपया ज़ोरनि जा। हा चंग, हाणे आउं थो लिखां तुंहिंजी दरख़्वास्त। तूं हीअं कर जो साम्हूं हिन होटल तां दूध पती चांहि ढोड़ पाए वठी आ मुंहिंजे लाइ। स्विगो थी। ओ भले थारो जमादार आहे, भले थारो जमादार आहे, ओ समझो ये तो सुबेदार आहे, ओ समझो ये तो सुबेदार आहे, ओ भले थारो न बाबा न बाबा सदोरो ही कलाम नथो गायो सघे। अरे बाबा हिन जी शायरी सुठी कोन्हे, वज़न ई कोन्हे बाबा। बाबा साईं हिन कलाम ॻाइण लाइ फरमाइश कई आहे मुंहिंजे मामे ठारे ख़ान, जेको पुलिस में वॾो जमादार आहे ऐं अॼु पंहिंजो इन में वॾो कमकार आहे, सम्झई? इहा ॻाल्हि त ठीकु आहे, पर बाबा शाइरीअ में दम ई कोन्हेसि। बाबा पंहिंजो शाइर में कमु आहे, शाइरी में कोन्हे। तू माछ करे गा। हा, पर पोइ तूं बि त बाबा घड़ो पंहिंजो ठीकु वॼाए न बाबा, तूं बि सुर खां निकिरियो थो वञी। ओ मरियम जी अम्मा इपणे ही अचण जो टाइम पियो थिए। जे आयो ऐं तोखे हिते बीठल ॾिठई न, पोइ तोखे कुझु चए न चए, बाक़ी मुंहिंजो ख़ैर कोन्हे। अम्मा पंहिंजे मामे जो राग थी ॿुधां। मामे जो राग सभु सम्झां थी, मामे जो या मारोट जो। अम्मा भोग न कर। फन जो दुश्मन अची वियो, फन जो दुश्मन सफ़ा को बेगुरो आहे। अरे इनखे दॿो वॼाइण बि कोन थो अचे। बाबा अलाह खे ॾिस, मतां कुझु चयो अथई फुफड़ खे, अवां जे त ॾंद चक में मुंहिंजो त मथो ई अछो थी वेंदो। चङो चङो तूं घड़ो वॼाए। हो भले तारो जमादार आहे, भले तारो जमादार आहे, हो भले अरे अरे छा है बेसुरा बस वारा ॻाइणा साहिब। साईं जिन खे नेक रोशन हुजे त ही टाइम हेठि सही कंदड़ मोहम्मद रमज़ान वलद मोहम्मद शोबान जे घर अची आराम करण जो आहे, तुंहिंजी बकवास ॿुधण जो न आहे। हैलात थई फन जा दुश्मन
अरे बुध राग खा बथ बियो आराम छा में मिलंदो रे अरे राग बुध राग आराम घट कर अरे अंक बता रहे जो तुझो राग वही बुधा अरे मां बुधाया तो एड़ी दरखास्त कंदो साईं एड़ी दरखास्त कंदो साईं उहे कलम हणंदो साईं जो बिनी पी पुटन जो जामनी को न खजंदो बने दरखास्त तो करे जो असा चूरियूं पातियूं आहिनि अरे तूं न जंहिंखे दरखास्त ॾींदे अरे उन्हीअ जो कलाम त ॻायां पियो अरे अंक चढ़ियो या छाजो इन जमादार ठारे के दरखास्त ॾींदुसि अरे मां मथे दरखास्त कंदो साईं सफ़ा मथे ऐं ॿुधायई तो तूं त ठहियो पर इहो तुंहिंजो जमादार ठारो बंदर हूंदो अरे खबरदार खबरदार अमन माली सूरत हाल ख़राब न करियो पोइ मां नमूने मुंतशिर थी वञो न त कलम 107 ऐं 101 वञा में ॿई अंदरि हूंदो हलो हाणे हाणे तूं बि खणी छॾ कावड़ हाणे शैतान खे खलो अरे ऐं शैतान खे त ॾाढा खला हणा हूंदा पर छा कयां तुंहिंजो भाउ थी पियो मुंहिंजो सालो थी पियो बाबा अवां खे राग खां आख़िर चिड़ छो आहे छॾे ॾियो हर कंहिंजी पंहिंजी मर्ज़ी पंहिंजे घर में जीअं वणे न तीअं वेठा कनि वाह वाह मुंहिंजी सिकील दीदी वाह वाह जी ॻाल्हि कई अथई ॿुध ॿुध धीरे जा फाल अरे बाबा मां चवां थो त ही आउं बकलम ख़ुदि पंहिंजे घर में हिन वक़्तु आराम करण लाइ आयो आहियां पोइ छो था ॻाइनि एॾो बेसरो छो था ॻाइनि इहा ठर ठक लाइ वेठा आहिनि छो हिननि खे छो नथी सम्झाई बाबा आउं वञी चवां थी त मुंहिंजे बाबा साईं जो आराम न फिटायो हाँ ईअं चओ न तरसो केॾा थी वञी हिननि जे घर वेंदी हाँ हिननि जे घर तोखे घणा दफ़ा झलियो अथमि हिननि जे घर न वेंदी कर असुल मूं ढीलाए छॾिजो जे वे त छा हे छो तो न्याणी खे हिसी न्याणीअ खे थो हिसियां न्याणी खे हिसियां थो चम तूं बि खण भाणे जो पासो असीं हलूं था असीं हलूं था तूं जेको ने को परे छो मूंखां सलाम वालेकुम सलाम मोहम्मद रमज़ान वियो साईं वियो महिरबानी कयो ख़बर अथई बाबा फरियाद लिखाइणो आहे हाज़ुर साईं पुटे पन्नो कढ शाबस जल्दी कर फ़िलहाल कचो था लिखूं पको पोइ कंदासीं हा भली हा साईं लिखायो अब ॻाल्हि हीअं आहे त हेठि सही कंदड़ मोहम्मद रमज़ान वल्द मोहम्मद शोभान स्टाम्प पेंटर जो नाले सदोरे ॻाइणे जीअण हराम करे छॾियो आहे न महिल न मौक़ियो जंहिं महिल ॾिस तंहिं महिल रुगो वेठो ॻाए साईं असां कहिड़े कानून में केस मना कंदासीं बाबा बेआरामी जो कलम दख़ल दरमाकुलात जो कलम इंसानी हक़नि जे पामाली जो कलम ॿिया घणा कलम ॿुधाया खोड़ कलम पिया आहिनि हाँ मोहम्मद रमज़ान कलम मौजूदु आहिनि त सम्झ त हमरा क़ाबू थियो तव्हां ॿियो कुझु अॻिते लिखायो हा ॿी ॻाल्हि इहा त जमादार ठारो ख़ान इन्हीअ ॻाइणे खे पंहिंजी हलकड़ी शाइरी ॾेई उनजो भर झलो थी बीठो आहे त उनखे फरमाइश कई वञे त खेसि शाइरीअ जे खाम माल जी फराहमी बंदि करे वाह मिया मोहम्मद रमज़ान वाह हे त तूं असांजे सीनियर जमादार इंचार्ज ठारे खान ख़िलाफ़ लिखाए रहियो हुई उहो पंहिंजे ख़िलाफ़ कदम कीअं खणंदो हा इहो ई त ॾिसणो आहे त जमादार पाण खे ऑनेस्ट थो सम्झे त पंहिंजे ख़िलाफ़ कदम कीअं थो खणे ऐं हा मूं हीअ दरख़्वास्त बि लिखी आहे हीअ रखो रिकॉर्ड ते ऐं मां अहिड़ो लेख अख़बारुनि में बि ॾेई थो छॾियां हाणे ॾिसां त कीअं था ॻाइनि छोटा अचे रखो फाइल में वॾो अचे त ॾिजांसि बा पाण वॾो पाण ई मोह ॾींदो आहे बा पाण वारे गाने जी धुन कीअं ठही आहे मासा त ही फन जो दुश्मन तिर्ज़ ठाहिण ॾे त धुन ठहे न हाँ चइबो त कानून में थो खणे मामा ओ बाबा ॿई मूंखे ॾिसो ॿेली मुंहिंजो कमु ख़राबु न करियो मूं ई 15 दफ़ो पताशा आंदा आहिनि ईअं ई गरियो वञनि असल माकोड़ियूं खायो वञनि धणी खे वञ मामा अॼु फुफड़ वठल बाबा चइमनि त हलबो अहिड़ो कमु था करियूं जो यादि कंदो न मामा न दाबू न ॾिजांसि मड़े मिंथ मेड़ में कमु कराए ॾे आख़िर मुंहिंजो नंग आहे त पोइ ॾींहुं छो नथो ॿधी ॾे बाबा फ़िलहाल सूरत छिकताइण वारी आहे धुरनि में मस दवा त ॿधी थिए तूं 2 ॾींहं तरस पोइ ॻाल्हाइबो अलाए मिड़ी चङी कंदो फ़िलहाल तव्हां मूं वारे गाने जी
धुन ठाहियो मुंहिंजी निगरानी में। मामा मुंहिंजो हीलो कोन था करियो, भॻी दिलि सां वरी धुन कहिड़ी ठहंदी? बाबा तव्हां साज़ संभालियो, हा मूंखां ॿुधो धुन। हा पहिरियों म्यूज़िक। वाह वाह, यह धुन वही ठही आहे जमादार। धुन ठही आहे बिल्कुलु वाह वाह। भली ठारो जमादार आए, भली ठारो जमादार आए, ओ समझो ईअं सूबेदार आहे। अल्लाह भली ठारो जमादार आहे, अल्लाह भली ठारो जमादार आहे। वालेकुम सलाम। चओ बाबा पंहिंजा पैसा वठ, मूंखे हिकिड़ी दरख़्वास्त लिखाइणी आहे। अरे हड़ में एतिरा पैसा अथई जो मुंहिंजो ग्राहक थी मूंखां दरख़्वास्त लिखाइण आयो वई? अरे हा हा, एतिरा आहिनि पैसा। तूं दरख़्वास्त लिख, पैसा पीढ़ीअ ते मिलंदई। कंहिंजे ख़िलाफ़ लिखाइणी आहे दरख़्वास्त? हा, कंहिं ज़माने में मुंहिंजो मासात बि हो ऐं मुंहिंजो भेणियो बि हो, पर हाणे उहो मुंहिंजो दुश्मन नंबर 1 आहे। न सिर्फ़ु मुंहिंजो दुश्मन नंबर 1 आहे, पर हू फन जो बि दुश्मन आहे। अरे सदोरा, तूं बकलम खुद मूंखां मुंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्त लिखाइण वई? अरे जॾहिं थाणे ते पाण वञी ठारे खाने जे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾेई सघीं थो, त तूं पाण पंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्त छो नथो लिखी सघीं? लिखी सघां थो, पर उनजो जवाबु उते जो उते लिखंदुसि। आऊं चवां थो तूं इहा दरख़्वास्त कोन लिखी सघंदे, कोन लिखी सघंदे। अरे घणो वात नण, मां दरख़्वास्त लिखी सघां थो, तूं लिख रहा। हा, छा आहे लिखणो? पहिरियों मूंखे ॿुधाए पैसा घणा वठंदे? 100 रुपया। 100 रुपया। 100 रुपया वठ। अचे अचे, लिख। चङो, ॿुधाए छा लिखां? लिख उहे समूह जूं बेवाजिबियूं लिख जेके तो मूंसां कयूं आहिनि। चवे छा थो? अरे मूं तोसां कहिड़ियूं बेवाजिबियूं कयूं आहिनि? बसि मूं तोखे पहिरीं चयो हो त तूं पंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्त कोन थो लिखी सघीं। अरे आऊं लिखी सघां थो, मुंहिंजो ॿियो कमु कहिड़ो आहे? चुप करे वे। हाणे भई ॿुध, आऊं हेठि सही कंदड़ फनकार, बेसुरो, बेगुरो, रुगो नाले में सदो। अरे अरे अरे, ॻाल्हि ॿुधी, लिखी छा वेठो? अरे तूं मुंहिंजे पारां धुर थी दरख़्वास्त लिख, ही छा पियो लिखी तूं? अरे आऊं जेकी न लिखां पियो, हुनमें टको बि कूड़ कोन्हे, 100 पैसा सच आहे। तोखे नथी वणे ॻाल्हि ते पंहिंजा पैसा वठ, जितां पढ़ी उतां वञी लिख रहा। हल हल निकुर। अरे आऊं बि अहिड़ी दरख़्वास्त लिखाईंदो सही, अहिड़ी दरख़्वास्त लिखाईंदो सही जो मासा त वॾा जेल मां रुगो कांगन वाता न पापो मूंखे। अरे ॿीं दफ़ा ख़बरूं ॾे हां, आयो आहे मुंहिंजे ख़िलाफ़ मूंखां दरख़्वास्त लिखाइण। साईं चांहि? अरे सलूट छो न कई? साईं मां बेरो आहियां, सिपाही न आहियां। अरे सिपाही ने छा थी पियो? सलूट कर त सुठी ॻाल्हि आहे। साईं ग़लती थी वई। आइंदा अहिड़ी ग़लती न कजां। अची त सलूट कर। हाज़ुर साईं। चाह में खंड त खणी कान्हे न? न साईं, पूरी अथसि खंड। ठीकु आहे, शाबाश तूं हल। मामा सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तूं वरी जिक्र कयो आई? मामा हाणे वारो कर, सांझी हली ॾींहुं वठी ॾे। वेह वेह, तोखां कुझु पुछणो आहे। इहो मूंखे ॿुधा त घर जी सरहदुनि में अमन अमान वारी सूरताल कीअं आहे? ठुप वात बंदी, असल माठ ई माठ। मामा तोखां ॾाढो था डिॼनि। इहा त ॻाल्हि आहे, पर तूं त हिते आयो आहीं, जे पोयां विड़िया हूंदा त? कोन विढ़ंदा, सफ़ा कोन विढ़ंदा। मामा जहिड़ो कंदा आहिनि घर में राग तां, सो मूं का घर भञी छॾी आहे। खड़ताल यकतारो सवड़ फाड़े उन में विझी वेड़े छेड़े हंधनि में लिकाए छॾिया अथमि। साज़ आहिनि ई कोन, न बाबा ॻाईंदो न फुफड़ विढ़ंदो। पुट ॾाढो सियाणो थी वई। अॼु मां साथे चढ़ाई आहे पंहिंजी। हाजी अज़ीज़ खे पाण सां गॾु वठी हलंदासूं, अलाह चङी कंदो।
मामा अलाह चङी कंदो हाउ हाणे पार था थई ॿेड़े ई पार सम तुंहिंजो कमु थी वियो महिरबानी मामा बसि तूं हल इंशाल्लाह तुंहिंजो कमु थी वियो मरे मुंहिंजी मां ॻाल्हि त ॿुध दाल ॾाढी मज़े वारी हुई अॼु आया मूं ॾाढो ड्रव कयो कंहिं रधी तोर थी मरियम मरियम न न न बाबा ओदा अम्मा रधी हुई नहीं कर जी बड़ी ठाए वरती हा हथ तूं कंहिं वक़्तु मिड़ई कुनी चढ़ी पई वाह 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 वाड़ी अम्मा वाह वाड़ी अम्मा मोहम्मद रमजान साहब साहब वसन सके मूंखे साहब चयो वाह 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 मज़ो थी वियो मोहम्मद रमजान साहब बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह भली तई हलो अंदर ॾिसां केरु आहे अरे ओ रमू हा हा अंदर 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 वाकड़ो हाजी हाजी ने मिले राजा वाला हा हा अचो 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 हली सलाम अलैकुम वालेकुम सलाम अचो 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 भले आयो जी आयो तॾहिं ते हली आया आहियो चओ मोहम्मद रमजान ख़बरूं मिली ख़ैर आचर ऐं मरियम जे निकाह खे भरिया 3 साल थिया आहिनि पर तूं ॾींहुं ॿधियो कोन थो ॾीं सो तारीख़ वठण आया आहियूं ॿियो मिड़ी ख़ैर वस वारा राज वारा साहिबान अव्हां खे नेक रोशन हुजे त हेठि सही कंदड़ मोहम्मद रमज़ान वलद मोहम्मद शोबान स्टाम्प वेंडर हिननि ॻणनि खे पंहिंजी धीउ कोन ॾींदो कोन ॾींदो कोन ॾींदो अरे धीअ जो संग तूं कीअं कोन ॾींदे मुंहिंजे पुट जो निकाह पियल आहे अरे ॿुध अॼु तोखे ॻाणा था लॻूं हा अरे पोइ छो निकाह करे ॾिनो हुई छो मुंहिंजी भेण परिणियो हुई मुंहिंजो संग तो ते आहे ऐं वठंदुसि 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 मोहम्मद रमजान सदोरे जे पुट खे तूं पंहिंजी धीअ ॾेई चुको आहीं ॾेई चुको आहियां कोन ॾिनी हुयमि तो तॾहिं जॾहिं हीअ अञा ॻाइणो कोन हो माण्हुनि जहिड़ो माण्हू हो हाणे कुझु बि कोन थींदो मोहम्मद रमज़ान इहा त ॾाढी मुड़सी आहे निकाह ॿधी ॿा आहे तोखे ॾींहं ॾियणा पवंदा नथो ॾियां नथो ॾियां राज जी ॻाल्हि आहे ॿिनि राज खां ॾाढो कोन्हे तंहिं करे भाइरनि जो भाउ थी भला जे भाउरनि जो भाउ नथो थियां त तहीं मूंखे छा कंदा सभु की कंदासीं असल खड़तालूं वॼाए 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 तूं जो असल रातिनि जूं निंडियूं हराम करे छॾींदासीं पाण ई ख़बर पवंदई सॼी ॾाहो थी भला जेकॾहिं कोई शर्त शुरू त हुजे त खणी चओ हा हा शर्त शुरू त आहे कहिड़ो उहो इहो त ही ॿई पीउ पुट ॻाइण खां तोबा ताइब थियनि ऐं इहा जेका न खड़तालूं थो वॼाए वठ वठा ठक ठका इन खां तोबा ताइब कनि बंदि कनि इहे पोइ सोचींदासीं हा अरे तूं सड़ी थो मुंहिंजूं कैसेटूं जजियूं तूं विकाम ते सड़ी थो अरे ॿुधी छॾ फन जा दुश्मन ॻाइण कोन छॾिबो लिखी छॾ ॻाइण कोन छॾींदे त पोइ उथो हलो उथो हिते छा पिया कयो उथो हलो निकिरो मुंहिंजे हा मोहम्मद रमज़ान माना त असीं वञूं अरे हा माना त वञूं अरे बाबा सवां सिधा वञो इहो गस पियो अथव अञा वेठा छा कयो चइबो त ॾाढो मुड़ुस थो थी असांखे मोटाई थो ॾिसूं था तूं कीअं को संग ॾी तोखां ॿाह वठंदासूं आओ तव्हांखे न जेका कहाणी हुजे तव्हां वञी कायो हलो निकिरो मुंहिंजे घर मां हलो मूं तव्हांखे पहिरीं चयो त तोखे ॾिसी रहंदासूं चङो ॾिसी रहंदे नंढड़े थाणे जो जमादार सो तो मूंखे धमकियूं ॾे ॾिसी रहंदासीं ॼण मूंखे अॻ में कॾहिं ॾिठो ई कोन अथसि घर वेठे आया आहिनि मूंखे धमकाइण सम्झण लाइ पंहिंजो पाण खे छा था मरियम जी माउ मरियम जी अम्मा मुंहिंजो भाउ वीचारो मेड़ वठी आयो त बि पिण न मञियो वीचारा मानी टिकी लाइ केॾी न तकलीफ़ में आहिनि
अम्मा त पोइ आऊं छा करियां? तूं ॿियो कुझु न करी, ही भाॼी ज़रूरत वञी ॾेई अची न। न अम्मा आऊं कोन वेंदसि, बाबा जे अचण जो टाइम थी वियो आहे। हुन त मूंखे झले छॾियो आहे ऐं हिन भित खे बि हथ न लायां। देर घणी लॻंदी, ॿाहिरां फिरी वञे। अम्मा अम्मा तूं सम्झी छो कोन थी? बाबा न मूंखे ॾिसी वरितो त हू कावड़ कंदो, आऊं कोन थी वञा। कान वेंदीअ न? न अम्मा। भली तूं न वञ, आउं पाण थी वञी ॾेई अचां। अदा, ओ अदा, अदी अदा ही भाॼी लाइ थांव वांदो करे ॾे। कहिड़नि सोचनि में पइजी वे? जल्दी थांव वांदो करे ॾे त आउं वञा। तुंहिंजो भेणियो ॼाण आयो। अदी मुंहिंजी मिठड़ी भेण, मुंहिंजो हिकिड़ो कमु त कर। आउं छा कयां अदा? तुंहिंजो भेणियो त मूंखे मञे ई कोन थो। आउं इहा ॻाल्हि कोन थो करियां अदी, तूं थोरो मुंहिंजो रुगो साथ ॾे। आउं तोखे 2 ॾींहं हितां कोन थो छॾियां अदी। छा? हा अदी, तूं मूं फनकार भाउ जी फनकारीअ में थोरो साथ ॾे। पोइ वई इन्हे रमज़ान स्टाम्प वेंडर जा रंग ॾिस। अल्लाह जो वास्तो अथई अदी। न अदा, तूं चई छा थो? ॾिस ॾाहो थी न। जहिड़ो वड़ आहे न रमज़ान जो, ओड़ो थो कयांसि। तूं अद अच न अदा, ॾिस भाउ इहो न। अदी तूं अच त सही न। अदा अच अदी तूं अच। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तूं मुझे आराम सां खटण जी शाबाश, आराम सां दे अदी। अदा अदा तूं तालो थो ॾे। न अदा तालो त न। अदी 2 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे, कमाल थी करी तूं। पंहिंजे भाउ जे लाइ एतिरो कमु तूं कोन थी करी अदी। अल्लाह मरियम जी मां, ओ मरियम जी मां, पहली वारो कर हेठि सही। कंदड़ खे ॾाढी बुख लॻी आहे, त मानी खारायो, जल्दी कयो। उफ अबा माने बाबा अम्मा मामा जे घर वई आहे। हाँ मामे जे घर वई आहे। अरे खेसि नेक रोशन कोन त मूंखे झले छॾियो आहे। ॻाइणे जे घर वञण खां झलियो थमांसि। कीअं वई होॾां? मरियम जी मां, ओ मरियम जी मां, छा आहे रे? अरे तोखे नया ॻाइणा साहिब, तोखे नया। मां पंहिंजी ज़ाल खे तो सॾु कयां जेके तुंहिंजे घर अची वेही रही आहे। खेसि चओ त घरां सॾु अथई, जल्दी अच। कोन ईंदी तुंहिंजे घर, कोन ईंदी। अरे मूं पंहिंजी भेण खे झले विहारियो आहे, हाणे सम्झो। तूं केरु थींदो ही पंहिंजी भेण खे झले विहारण वारो? तुंहिंजी भेण मुंहिंजी निकाह-बदी ज़ाल आहे। ऐं तुंहिंजी धीअ मुंहिंजे पुट जे निकाह में आहे। उन खे जो तूं विहारियो वेठो आहे, उहा परणाए ॾे। पंहिंजी अमानत खणी वञ, ॻाल्हि जा अखर ब। अरे ॻाइणा साहिब, इहो नाक रोक नाक बंद जो केस थींदो ई। टिप खाई वेंदे मिठड़ा, टिप खाई वेंदे। हूअ नाहक बंदि कान्हे, हूअ पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां पंहिंजे भाउ जे घर आई आहे। अहिड़ो बयानु हू पाण बि ॾींदी। अरे हाँ करे छा थो? हिकु त मुंहिंजी ज़ाल खे अगवा करे विहारियो अथई घर में, ऐं ॿियो वरी धमकियूं पियो ॾे मूंखे। इन धमकियुनि में तो ते खून जे इरादे जो केस थींदो, सम्झी? ऐं ॿुधाए थो छॾियां, इन्हनि केसनि मां जिंद कोन छॾाए सघंदे। सॼे ज़िले जा वकील मुंहिंजा दोस्त अथई। भली सॼे ज़िले जा वकील तुंहिंजा सुञाणू हुजनि, असांजा पुरस्कार बुखोड़ आहिनि, सम्झी? ऐं ॿिया न त ठारो ख़ान त आहे ई आहे न। ठारो ख़ान? अरे तूं कुॾी ने ठारे खान ते तो? मूं इन तुंहिंजे ठारे खान ते बि अॻुवाट ई पुकारूं करे छॾियो न मथे बाला अमलदारनि खे, उहो बि कोन छुटंदी मिठड़ा। तोखे न जेका हलाइणी हुजे सा वञी हलाए दे। मुंहिंजी ॻाल्हि ई कोन ॿुधई। अरे हे छा हे अबा, हे मुंहिंजी ज़ाल खे हिकु विहारे वेठो आहे, ॿियो वरी मुंहिंजी ॻाल्हि बि कोन थो ॿुधे। हाणे छा थींदो? हाणे छा थींदो? के दाल छा कयां? अॼु कीअं थी भाई? चङी कई मांसि न? तूं त मुंहिंजो घर थो फिटे, ॾाहो थी न। कोन थो फिटे तुंहिंजो घर दी? पाण ॾिसजे त कीअं थो आचर जो घर ठहे। बाबा ही छा फुफी हिते अंदर? नेक रोशन खे सिधो थो कयांसि, राज थो मोटाए, भली ख़बर पवेसि वधण जी। जेसीं ताईं तोखे संग न ॾींदो तेसीं ताईं अदी हिते असां वटि रहंदी। कीअं थो भाई ॻाइणे जी अटकल? बाबा ईअं न थिए जो। ख़ामोश, घोट थोरी ॻाल्हाईंदा आहिनि।
मोहम्मद रमज़ान ही अॼु तो वटि न की ज़ोर ॾियण वारो न की ॾोकर ॾियण वारो, पोइ बि तुंहिंजी आहे लिख लिखां ॻाल्हि कीअं आहे? ॻाल्हि हीअं आहे अदा त सॼी उमिरि दरख़्वास्तूं लिखी क़ौम जी ख़िदमत पे कयमि, हाणे पंहिंजी ख़िदमत पियो कयां। हा पर पोइ ख़बर त पए त इहा दरख़्वास्त लिखी कंहिंजे पोयां? इहो मुंहिंजो ज़ाती मामिलो आहे। तूं अहिड़े क़िस्म जा सुवाल करे मूंखे ज़हनी कोफ़्त में मुब्तला पियो करीं। मूंखे त तो में बि शक आहे त तूं हुन ॻाइणे सदोरे जो माण्हू आहीं ऐं हुन तोखे जांच वठण लाइ हिते मोकिलियो आहे, ईअं न? चङो, वञी ॿुधाइजांसि त अहिड़ी दरख़्वास्त थो लिखांसि, अहिड़ी दरख़्वास्त थो लिखांसि जो सॼी उमिरि ज़ामिन कोन थींदुसि। मिस्टर मोहम्मद रमज़ान खान साहब, आउं सदोरो जो माण्हू कोन आहियां, पर जे तूं सम्झी थो त भली सम्झ। हाँ वञी ॿुधायांसि तूं। हा ॿुधाइजांसि ऐं चइजांसि वञी त तूं हिकिड़ी इज़तदार ख़ातून खे नाहक रोक नाहक बंद में रखियो वेठो आहीं ऐं तूं भोंगला माण्हू अगवा कंदो आहीं। अहिड़ी दरख़्वास्त मां लिखां पियो, सॼी उमिरि जान कोन छुटंदुसि, हाणे डर त मां लिखां। मोहम्मद रमज़ान सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। अबा चओ। मोहम्मद रमज़ान तव्हांखे असांजे इंचार्ज जमादार ठाणे खान थाणे ते छॾायो आहे। हाँ? अरे कहिड़े कलम हेठि हिकिड़े पुरअमन शहरीअ खे थाणे ते थो घुराए? तव्हां खां बयान वठणो अथसि। छाजो बयान? मां को बयान कोन ॾींदुसि। हा तव्हां जेका दरख़्वास्त ॾिनी हुई उन बाबति। हाँ बाबा चईंसि वञी त मूं जेकी कुझु दरख़्वास्त में लिखियो आहे न उहो ई मुंहिंजो बयान आहे। ऐं हा जेसीं ताईं न मूंखे कोरट सगोरी न घुराईंदी तेसि ताईं आउं कोन ईंदुसि। भले न अच, माइट रहियो पाण बि ॼाणो, वञो त ॿुधाया जमादार साहब खे। हा हा वञी ॿुधाईंसि। हल जमादार बि तपाए मारियो आहे। पुफी पा जी मदद कई अथई, हाणे फुफड़ पाण ई घस ते ईंदो। अब्बा पर वेचारी मरियम त ॾाढो परेशान थींदी। कोन थी थिए परेशान जी, तूं रुगो अञा 2-3 ॾियारा साथ ॾे बस। सदोरा, ओ सदोरा। अबा कहिड़ो? अलीनो बाबा अलीनो। अचां थो अबा अचां थो। अबा मुंहिंजो अली ॾिना ख़ैर? ख़ैर कोन्हे सदोरा, वारो कर, तो ते कलम पिया लॻनि, असुल लिख लिखा लॻी पई अथई। अबा केरु पियो हणे कलम? यार केर वरी केर, इहो रमज़ान चवे थो त अहिड़ी दरख़्वास्त लिखंदोसांसि, अहिड़ी दरख़्वास्त लिखंदोसांसि जो ज़ामिन कोन थींदुसि। हाणे वारो कर, ठाणे खान वटि वञी तरबत। अबा अली ॾिना तुंहिंजा लख थोरा लख लाइक, ऐं इहो थो वञा ठाणे खान वटि। चङो आउं हलां थो, मूं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। तुंहिंजूं वॾियूं महिरबानियूं यार, वॾियूं महिरबानियूं। चङो अबा अच जी बाबा। उठ 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 जल्दी कर जल्दी कर। बाबा ख़ैर ताईं? बाबा तूं अच, टाइम कोन्हे को, अच शाबाश शाबाश जल्दी कर। बाबा दरख़्वास्त लिखिजी वई आहे, हाणे करे छॾा सही। हाणे जीअं हुननि जी दरख़्वास्त अव्हांजे ख़िलाफ़ आहे तीअं अव्हांजी दरख़्वास्त बि हुननि जे ख़िलाफ़ रिकॉर्ड ते आहे। इन खे चइबो आहे काउंटर केस। काउंटर केस सम्झो था? हा मासाद थारा, जीअं असां कैसेटी ॻाइणा हिक ॿिए जे साम्हूं कलाम भराईंदा आहियूं ईअं न? हा उहो ईअं जीअं असां कैसेटी शाइर हिक ॿिए जे जवाब में कलाम लिखंदा आहियूं। वाह वाह वाह, लोह खे असां लोह कटे। मासाद रमज़ान बि पाण खे मोस्ट सीनियर स्टाफ मेटर थो सम्झे, तव्हां बि मोस्ट सीनियर हेड कांस्टेबल आहियां। हाणे मासाद खे ख़बर पवंदी कानून जी। भला ॿुध मासाद, हुन तोते बि त फ़रियाद कयो न? मूं हुनजो कानून मूजिबि निकाल करे छॾियो। मूं हुनखे बयान लाइ घुरायो, हू कोन आयो, मूं दरख़्वास्त ख़ारिज करे छॾी। पोइ ॿुध, हुनखे कूड़ीअ दरख़्वास्त जे ॾोह में ॿधीस छो नथो? ॾिस ख़ुदा सां कमु कंदो, पंहिंजा पाण में वेठा आहियूं। दरख़्वास्त हुनजी सची हुई। तूं ॻाइणो आहीं, शाइर त आऊं आहियां न। जे आउं शाइरी न करियां त तोखे कलाम केरु लिखी ॾींदो? हा इहा ॻाल्हि त आहे मासाद, पर तुंहिंजा कलाम बि मूंखां सवाइ ॿियो केरु ॻाए थो? हाणे छॾे ॾे ॻाल्हि खे मासाद, धकी भली।
अल्लाह अम्मा मरे मां बाबा छो थी उबाण की थी बाबा अम्मा थी याद अचे हाय हाय अबा माने तो मूंखे बि ॾाढो थी यादि अचे पर ॾिस हेठि सही कंदड़ मोहम्मद रमज़ान वलद मोहम्मद शोभान को रोए थो पुट बाबा तू तो सॼो ॾींहुं ॿाहिरि वञो दिलि विंदरायो अची आऊं त हिते अकेली थी थियां सॼो घर सुञा थो लॻे बाबा तू अम्मा खे वठी अच न हो मां सुञत बराबरि आहे पुट पर जे न माणे खे वठी अचण जे लाइ मामे जो शर्त थो मञा त पुट पोइ बि त सुञ थी वेंदी न सो कीअं बाबा बाबा जे मामे जो शर्त मञा माना त तोखे परणाए ॾियां ऐं जे तूं परिणिजी वई आहीं त पोइ बि त हिन अङण ते सुञ ई सुञ थी वेंदी अम्मा बाबा अम्मा खां सवाइ मूंखे सुख कोन थो अचे तू राज वारनि खे चओ न मां राज वारनि में मूंखे उमेद कान्हे अॻु में उन्हनि खे मोटाए छॾियो हुउमि हाणे कहिड़ो मुंहुं खणी उन्हनि वटि वेंदुसि हा ॿुधाए हा बाक़ी 80 कानूनी माण्हू आहियूं सो वेठा दरख़्वास्तूं कयूं नेठि इंसाफ़ थींदो बाबा ॿियो त ठहियो अम्मा खणी भित वटां बीहे हाल अहिवाल करे त बि चङो दिलि त जाइ ते हो अम्मा माणे जो इहो ॾुख न मूंखे बि ॾाढो अथई पर बाबा मूंखे लॻे थो त माणे वीचारी ते न मामे वारनि कामण कया आहिनि तॾहिं असीं ॿई विसरी विया आहियूंसि बाबा मूंखे बि तो भित जे भर में बीहण खां मना करे छॾियो आहे आउं बि छा कयां केॾां वञा केॾां बि कोन थी वञी अम्मा केॾां बि कोन थी वञी भित जे बीहण खां झलियो अथमि त चङो कयो अथमि ॾिस ही कलाम कहिड़ा न किना था कुझनि तो अहिड़ीअ भित जे बीहण खां माण्हू ईअं चङो आहे बाबा बाबा पर अम्मा जी ख़बर कीअं पवे अरे अम्मा बाबा मोहन जो ख़बरूं का गप पिया पहुचाइनि माने त जेरी वेठी आहे बा रख हला ते नेठि ख़बर पवंदी आहे बाबा सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम बाबा पर ये मूं वारा साज़ केॾा विया बाबा अलाए केॾा विया हाणे छॾ खणी साज़न खे कीअं छॾिया साधन खे बाबा सम्झंदो कर पक ई पक हिन फन जे दुश्मन इहे साध चोराया आहिनि तूं हीअं कर जो खण पना लिख दरख़्वास्त पना खण जल्दी कर लिख दरख़्वास्त लिख त मोहम्मद रमज़ान वलद मोहम्मद शोभान स्टाम्प वेंडर हेठि सही कंदड़ सां अञा ताईं दुश्मनी जारी रखियो अचे हू न फ़क़ति मुंहिंजो दुश्मन आहे पर फन जो बि दुश्मन आहे ऐं हुन ई मुंहिंजा साध चोराया आहिनि जंहिंमें हिकु अदद घड़ो जोड़ी चपड़ियुनि जी ऐं जंडीअ तां लथल यकतारो लिखी आहे हेॾे हेॾे वसवारा ॻाइणा साहब तोखे नेक रोशन हुजे त हेठि सही कंदड़ मोहम्मद रमज़ान वर्द मोहम्मद शोभान सीनियर मोस्ट स्टाम्प वेंडर आहे को चोर कोन्हे को मां तो ते हतक इज़त जो केस कंदुसि अरे हेॾी ॻाल्हि त ॿुध हतक इज़त सम्झंदो आहीं हतक इज़त जी माना अथई नामूस खे छियो रसाइण जो केस हा भली पर हिन दरख़्वास्त लाइ फरमाइश कई आहे मुंहिंजी प्यारी भेण जेका हिन चोरीअ जी अखियुनि ॾिठी शाहिद बि आहे मूं दरख़्वास्त लाइ कोन चयो आहे ऐं हुन वीचारे का चोरी त कान कई आहे ऐं शाहिद कोन आहियां ऐं हा हिन दरख़्वास्त ते सुबुह सिज उभरण शर्त थाणे ते पहुचाइण जी फरमाइश बि मुंहिंजी प्यारी भेण कई आहे ॿुधी पई बाबा हाणे त मूंखे घरां पई लॻे पर इन निभागे ॻाइण ते कहिड़ो एतबार मताब का ॻाल्हि में का अटकल रखी हुजेसि को वट मथां ॻाल्हि में हुजे ठीकु आहे छॾे ॾींहुं पियो चवे कोन था जवाबु ॾियोसि अहिड़े खे जवाबु ॾिनो मां साध सदोरा तुंहिंजी दरख़्वास्त अणॿुधण जोगी आहे तूं मां सां ताईं भेण आयो आहीं इहा ॻाल्हि पंहिंजी जा ते हीउ थाणो आहे
हिते इंसाफ़ थींदो कंहिंसां बेवाजिबी न थींदी। मासात रमज़ान तुंहिंजा साज़ न चुराया आहिनि। त पोइ मासात आख़िर मुंहिंजा साज़ विया केॾां? मुंहिंजो तजुर्बो चवे थो त तुंहिंजा साज़ घर में ई मौजूदु आहिनि। घड़ो भॼी पियो हुजे सा ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी साज़ हथी कान। मूंखे पक आहे मासात इहो ज़ालिम रमज़ान स्टाम्प वेंडर मुंहिंजे घर आयो हूंदो पंहिंजी ज़ाल खे वठण लाइ, पर हुनखे अंदरि बंदि ॾिसी निशानीअ तौरु चोरी करे वियो आहे। तकड़ छॾ जिन इन केस में रमज़ान अंदरि थी वियो त पोइ तूं संग कंहिंखां घुरंदे अचण लाइ? मासात ठारा रमज़ान संग हूअं ई कोन ॾींदो, पोइ रिआयत छो करियूंसि? अॼु गिरफ़्तार थिए त सुभाणे ॿियो ॾींहुं थिए। धीरज मासात रमज़ान वरी कोड़के में फाथल आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त हिकु दफ़ो हाजी अज़ीज़ सां गॾिजी हुन सां वात टुकाणी करियूं, पोइ उहो अञा बि नथो वञे त कानून का हरकत न आणिबो। निंड ही हराम थी ईंदो सजन साईं अल्लाह मुझो ईंदो ढोल। तू याद करी या न करी याद कया तो हाय याद कया तो तू याद करी या न करी याद कया तो हाय याद कया तो अल्लाह अल्लाह। रंग जर्द अखियूं आलियूं वतन आहल बनते आहल बनते रंग जर्द अखियूं आलियूं वतन आहल बनते तो लाइ जवानी पंहिंजी मां बर्बाद करिया तो हाय याद कया तो मां तोखे ॿुधाया तो ज़िया दर्द जो किस्सो है दर्द जो किस्सो। मां तोखे ॿुधाया तो ज़िया मां तोखे ॿुधाया तो ज़िया दर्द जो किस्सो। हिन महिल केरु आयो आहे? अच्छा तो बा तव्हीं तव्हां सभु हिन महिल जो ख़ैर त आहे? अचो 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 वियो वियूं कोन था न को असां वेहण आया आहियूं। ॿियो मोहम्मद रमज़ान इहो तो हींअर छा पे कयो? बाबा मुंहिंजो पंहिंजो घर आहे, पंहिंजे अंगण में वेठो आहियां, जीअं वणे तीअं करियां, झूंगारियुमि पे ॿियो छा पे कयुमि? हा पंहिंजो घर आहे, पंहिंजे अंगण में वेठो आहियां, झूंगारियुमि पे ॿियो छा पे कयुमि? इहो झूंगारी पे म्यायो गाई पे गाई। अरे हा हा बाबा हा मासा तो वॾा गायुमि पे गायुमि, भला तव्हांखे को नुक़सानु? सतोरे खान वारा ॻाईंदा आहिनि त तूं चवंदो आहीं त आराम था फिटाइनि। हे ॻाइणा आहिनि, हिनखे धीअ कोन ॾींदुसि। बाक़ी तो छा पे कयो हुयो? अरे बाबा आज़ीज़ साहब मूं त भलो कलाम पे गायो, दर्द मां दाह पे कयुमि त मन बुद्धि ॿारो चो वरे अदा। हाँ तो दर्द में दाह कर पे गायो त ठीकु आहे, बाक़ी ही वीचारा ॻाइनि त ग़लति आहे। संग खां बि जवाबु, इहो किथे जो इंसाफ़ आहे? जमादार साहब ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, मां कलाम ॻायां थो भलोड़, ही न जेके कलाम था ॻाइनि अहिड़ा किना कलाम था ॻाइनि, इहे किना कलाम न ॻाइनि त भली पिया ॻाइनि पियो। बाबा ॻाल्हि ॿुध,
कलाम जो जेको शाइर आहे सो साम्हूं बीठो अथव, हिकिड़ो मासात मथां वरी पुलिस जमादार, न ॻायूं त केॾांहुं वञूं? ठारा खान तूं बि ॿिली अहिड़ा किना कलाम छो थो लिखी जिन सां घर था फिटनि? कलाम खे सुरीला ऐं भला लिख। चङो चङो, ॿुधो हाणे फ़ैसिलो मुंहिंजो। भाऊ मोहम्मद रमज़ान, जी जी जी। जेकॾहिं सदोर ऐं आचर मुंहिंजा कलाम न ॻाईंदा त तूं आचर खे संग ॾींदे? ॾींदे वरी छा बाबा, संग त मां ॾेई चुको आहियां, निकाह बि पियल आहे। ही रुगो ये किना कलाम न कुझनि, मुंहिंजी घरवारी मूंखे वराए ॾियनि त पोइ जॾहिं वणे न तॾहिं मूंखां अची ॾी वठनि। हा बसि बसि, फ़ैसिलो थी वियो, ॻाल्हि साफ़ थी वई। ॻाल्हि वञी बीठी किनी शाइरी ते। जे आउं हिते हूंदुसि त शाइरी कंदो रहंदुसि ऐं ही ॻाइण लाइ मजबूर हूंदा, इन करे आउं बदिली कराए थो वञा। अव्हांजा घर शर आबाद हुजनि ऐं वसंदा रहनि। किनी शाइरी जी मोकिलाणी किनी शाइरी जी मोकिलाणी आहे, तंहिं करे आउं हितां बदिली कराए वञा थो, मुंहिंजी मोकिलाणी आहे।